असां Niagara Falls Cruise Entrance Cruise Tour. बेहतरीन व्यू यूएस साइड जो कुछ रेस्टोरेंट्स ये अच्छी है असांजी एंट्रेंस ये हाणे अंदरि अची वियासीं वरी कहिड़ो ख़ूबसूरत नज़ारो आहे। हिकिड़ी चेक पॉइंट तां वरी ॿी तां क्रॉस कयोसीं। हाणे दोस्तों माफ़ु कजो, चेक पॉइंट ते मूंखे बंदि करिणो थो पए। कसिनो नियागरा जेको आहे कसिनो लाइ ॾाढो मशहूरु आहे। केतिरो हेठि अची चुका आहियूं असां। हिते सवेर बीठा हुआसीं। लिफ्ट के ज़रिए हेठि आयासीं। जैकेट्स वरितियूंसीं, जैकेट पाए करे जैकेट्स पाए करे मिलंदा करते वेंदासीं। 16,000 हिते सफ़ा पाणी हेठां वञण जे करे अक्सर छा माण्हू खे पुछणो ई पुछणो आहे। पुछण लाइ माना पूरो तयारु रहणो आहे। हाणे जेको इंतज़ारु करिणो पवंदो दोस्तो, हिन लाइ आउं जेको आहे थोरी देरि लाइ बंदि पियो कयां। क्रूज़ ते चढ़ी वियासीं। हेठां जो नज़ारो अक्सर माण्हू मथे कोन था अचनि छो त पुछण जो घणो ख़तरो हूंदो आहे। थोरो ॾुखियो आहे। कैनेडा ऐं अमेरिका जो झंडो। बोर्डिंग थी वई। सब माण्हू क्रूज़ जेको आहे हिन सिग्नल ॾेई छॾियो। हाणे क्रूज़ हलणु शुरू थी वियो। Cruise है सेफ। वाह ये देखो। पानी अनखुट पानी।
हेठि ताईं अचे पई मज़ो त अॻियां ईंदो जॾहिं पाणी हेठां अचो वाह सही वाह ये अमेरिका वाले पासे माण्हू बीठा आहिनि ये अमेरिका वारो पासो पखी भी अमेरिका वाले पासे आहे ये सब अमेरिका वाले पासे आहे छॾे करे जेको मेन है रिच नायगरा फॉल्स जो उते विया कुछ तारीख़ ॿुधाए पियो नायगरा फॉल्स जी तारीख़ चइजे या उन बारे में जेका ॼाण चइजे उहा सभु ॿुधाए पियो केतिरा हाणे वञूं पिया विच ॾे पानी जी फुहार हाँ सफ़ा विच में अची चुका आहियूं असां विच में वीडियो पानी बंद थी वियो का ख़बर कोन पई दोस्तों माफ़ कजो शायद पानी जे कुड़नि जे करे बिल्कुल सफ़ा हेठां अची चुका आहियूं कैनेडा आयो नायगरा फॉल्स के ना आयो तो तव्हां माना कैनेडा ही कोन ॾिठो कैनेडा खणी न चइजे पर माना टोरंटो आयो माण्हू ओंटारियो आयो नायगरा फॉल ना आयो तो समझो तव्हां टोरंटो कोन आया बिल्कुल विच में अची वियासीं अञा अॻियां वञे पियो बिल्कुल अॻियां वञे पियो हिते कुछ पानी जा खुड़ा घट शायद हवा जो तरफ हो वो सवेर वारो इन करे पानी घणो हो हाँ सफ़ा विच में अची चुका आहियूं हाँ ॿिए पासे ॾाढो जहाज़ जे ॿिए पासे बेड़ी भेट मथे भी थे ही है कैनेडा वारो पासो सेम जेको सवेर खां ॾिसंदा था
हिन पासे जहाज के पानी कैप्टन नाडो को तजुर्बे वारो रोज़ जो कम जहाज मुड़े पियो वरी उन ई पासे था वञूं छो त ॿई पासा मज़ो वठण लाइ वरी उन पासे वञिणो पवंदो माण्हुनि जूं रड़ियूं आहिनि वापस मोड़ने करे हाँ बो पासो हिकिड़े पासे रहने जो फ़ाइदो इहो हूंदो आहे त जॾहिं जहाज़ मुड़ंदो तव्हां ॿिए पासे जो नज़ारो ॾिसी वठंदो हाणे ही सवेरे सॼो US वारो पासो ॾिठो पिए हाणे यको कैनेडा वारो पासो वापसी ते वेंदे महिल US वारो पासो ज़िप लाइन भी अचे दोस्तों ये तव्हांखे ॾेखारियां हुतां खां ज़िप लाइन कॾहिं मौक़ो मिलियो त हुनजो हिकिड़ो वीलॉग ठाहींदासीं ही हितां खां ज़िप लाइन स्टार्ट थी थिए हेसि ताईं अचनि थियूं तारो उम्मीद आहे दोस्तों तव्हांखे ॾाढो मज़ो आयो हूंदो मूंखे त ॾाढो आयो मज़ो मुझे ॿियो दफ़ो आहे पर हर दफ़े नओं मज़ो आहे दिलि चए थी त अक्सर अचणु घुरिजे माण्हू नओं ताज़ो थी थो वञे शायदि हिकिड़ो असांखे ही ब्रिज जे हेठां हिकिड़ो टूर लॻाईंदो छो त सिधो जहाज़ त बीह कोन थो सघे जहाज़ खे बीहारण लाइ हिकिड़ो वॾो ट्रन ॾियणो पवंदो हीअ सभु हाणे माना ऑफिशियली असां US वारी साइड आहियूं छो त हिन ॿिन्हिनि जो बॉर्डर आहे टर्निंग करे पियो जहाज़ मुड़े थो मुड़ी करे हेसि ताईं वञिणो आहे असांखे हीअ आहे असांजो बंदर जहाज़ बीहण जी जॻह पाणी मिट सिंध में अची वञे त सिंध हिन खां वधीक साई थी वञे ॿियो जहाज़ तयारु बीठो आहे माण्हू ॾेखारण लाइ माण्हू आस्ते आस्ते लहणु शुरू पिया थियनि वापसी जो सफ़र ॿिया माण्हू इंतज़ारु कनि हीअ पुॼाणी आहे हाणे राति में हिते फायर वर्क थींदो वापसी जो सफ़र ये जैकेट वापस उछलाने जगह दोस्तों उम्मीद है तव्हांखे ये वीडियो ॾाढी पसंद आई होंगी इंशाल्लाह मिलूँ था बे वीडियो में सदाईं गॾु हिते हाणे पुॼाणी आहे